अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदो सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत 27वीं आइनी तरमीम जो बिल सेनेट में पेश करे छॾियो। बिल स्टैंडिंग कमेटी हवाले। चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जी सदारत हेड इजलास में कानून वारे वज़ीर बिल पेश कयो। अपोज़िशन जो गोड़, बिल नामंज़ूर जा नारा। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त दुनिया में फील्ड मार्शल जो एज़ाज़ ताहयात हूंदो आहे। आर्मी चीफ के चीफ ऑफ डिफेंस फोर्स की जिम्मेवारी ॾियणी आहे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहदो ख़त्म थी वेंदो। फील्ड मार्शल खां एज़ाज़ वापसि वठण जो इख्तियार पार्लियामेंट खे हूंदो। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ वधीक चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ बिल ज़रिए आणे रहिया आहियूं। 40 आइनी क्लाज़ में 39 शिकनि में तरमीम कई पई वञे। पाण मुरादो नोटिस जो इख्तियार वापसि वठी रहिया आहियूं त जीअं चीफ जस्टिस वज़ीर आज़म खे घर न उमाणे सघे। जजनि जी बदिलनि वारे मामले ते वज़ीर आज़म जे किरदार खे ख़त्म कयो वियो आहे। मुखालिफ़ धुर 27वीं आइनी तरमीम जे बिल खे रद्द करे छॾियो। सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जेसीं ताईं अपोज़िशन लीडर जी सीट ख़ाली आहे बिल ते बहस नथो थी सघे। बिल जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे। बिल खे पढ़ण खां सवाइ बहस नथा करे सघूं। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त तरमीम जी मंज़ूरी सां पार्लियामेंट जी हैसियत ख़त्म थी वेंदी। तकड़ छाजी आहे? 2 ॾींहं लॻनि या 2 महीना लॻनि, इतफ़ाक़ राय हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी काबीना 27वीं आइनी तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बागुमा वीडियो लिंक ज़रिए इजलास की सदारत। 27वीं तरमीम में कमांडर ऑफ डिफेंस फोर्स जो उहदो मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। उहो उहदो चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि हूंदो। 27वीं आइनी तरमीम तहत आइनी अदालत क़ाइमु थींदी। शुरूआती तौर 7 जज मुक़ररु कया वेंदा। जस्टिस अमीनुद्दीन खे नई आइनी अदालत जो सरबराह मुक़ररु करण जो इम्कान। अज़रबाईजान के फतह वारे ॾियारे के हवाले से तकरीब फौजी परेड। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, तुर्किया जो सदर तैयब उर्दगान और ॿिया शरीक। तकरीब में अज़रबाईजान, पाकिस्तान और तुर्किया जा क़ौमी तराना वॼाया विया। अज़रबाईजान के सदर इल्हाम इलियूफ शरीक मेहमानन जा थोरा मञा। पाकिस्तान भारत तरफां ॻुझनि एटमी सरगर्मियुनि जा लॻायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। परॾे खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान 1998 खां पोइ को बि एटमी तजुर्बो नाहे कयो। इल्ज़ाम बदनीयती ते ॿधल ऐं भारत जी प्रोपोगंडा मुहिम जो हिसो आहिनि। पंहिंजे बयान में परॾे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान जो न्यूक्लियर पॉलिसी में का बि तब्दीली नाहे कई वई। न्यूक्लियर सिक्योरिटी के हवाले से भारत जो पंहिंजो रिकॉर्ड गणती जोॻो आहे। भारत अमरीकी सदर के बयान के टोड़े मरोड़े हक़ीक़तनि जे उबतड़ पेश कयो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मार्काए हक़ दुनिया में पाकिस्तान के तसव्वुर के तब्दील करे छॾियो। भारत पाण के इलाइक़े जो सूबेदार समझी रहियो हो। पाकिस्तान फील्ड मार्शल की क़यादत में भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। लंडन में पाकिस्तानी हाई कमीशन में बिज़नेस कम्युनिटी के ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त लंडन में क़ौमी एयरलाइन जूं उॾामूं भी जल्द शुरू थींदियूं। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी सां मुआहिदो थियो आहे। जदीद टेक्नोलॉजी पाकिस्तान मुंतक़िल थींदी। नगर पार्कर वेझो 3 नौजवान दोस्तन मुबैना तौर इज्तमाही आपघात करे छॾियो। दानो धांधल थाणे जे हद में कंडे जे वण में नौजवान जा फाव खाधल लाश मिलिया। हथ आयल लाशनि जे दानो धांधल वासी 23 वरनि जे दंजी पुट प्रताप कोहली, 18 वरनि जे गौतम पुट शंकर ऐं 16 वरनि जे जयराम भागचंद कोहली तौर सुञाणप। 3 नौजवान दोस्तन पारां इज्तमाही आपघात जो कारण मालूम न थी सघियो।